रातीअ में अहिड़ो पाणी कोन ॾिठो मुंहिंजी तो बंदारी मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजी तो बंदारी मुंहिंजा ख़ुदा। मुसलसल केतिरनि महीननि खां महफ़िलूं न मिलण जे सबबि हिकु मुआशी तंगी, ॿियो रूहानी तौर ख़ुशियुनि खां परे रहण, ज़िंदगी त हर पासे सोढ़ी थी पई आहे। हू हिननि ॾींहनि में अज़ियत जो शिकार थी रहिया आहिनि। शायदि उन्हनि जे दर्द बयान करण लाइ लफ़्ज़ काफ़ी न हुजनि, उन बावजूद हू मुस्कुराइनि था, ॻाइनि था, पोइ उहा हुननि जी ज़िंदा दिली चइजे। सिंध जी नाम्यारी फनकारा निघत नाज़ ॻाइण दौरान पंहिंजी अलबेली अदाउनि सबबि सिंध वासियुनि खे तमामु घणी पसंदि आहे, पर मींहं जी मुसीबत में मारूवड़नि खां ॾूरी हुन खे बि परेशान करे विधो आहे। संदसि अखियुनि जी उदासी केतिरियूं ई कहाणियूं बयान करे थी। जेतोणीकि ॻाल्हियुनि जी शुरूआत में हू सरकार खां का शिकायत नथी करे, पर लिकल लफ़्ज़नि में घणो कुझु ॻाल्हाए वञे थी। हू हिकु तरफ़ जिते ख़ुदा खे इल्तिजा जे अंदाज़ में सिंध वारनि जी पारत जो कलाम ॻाए थी, मौला साईं सिंधड़ीअ जी पारत अथई, हिन सिंध सां सिंध वारनि जी ॾाढी मोहबत अथई, हिन सिंध सां सिंध वारनि जी ॾाढी मोहबत अथई। अल्लाह साईं सिंधड़ीअ जी पारत अथई, मौला साईं सिंधड़ीअ जी पारत अथई। पारत अथई, मौला साईं सिंधड़ीअ जी पारत अथई, हिन सिंध सां सिंध वारनि जी ॾाढी मोहबत अथई, हिन सिंध सां सिंध वारनि जी ॾाढी मोहबत अथई। अल्लाह साईं सिंधड़ीअ जी पारत अथई, मौला साईं सिंधड़ीअ जी पारत अथई। उते हू सिंध जे दर्दनि खे सिंध जे सुॾिकनि सां बि भेटे थी। सिंध सुॾके पई, 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 सिंध सुॾके पई। मुंहुं जे मारो अड़न जाव्या घरड़ा लुड़ी, के अमड़िन जा नंढड़ा या बचड़ा लुड़ी, मुंहुं जे मारो अड़न जाव्या घरड़ा लुड़ी, के अमड़िन जा नंढड़ा या बचड़ा लुड़ी। आहूं दाहूं कदे जीअड़ा व्या लुड़ी, कीअं चवां मां त सिंध मुंहिंजी मुर्के पई, सिंध सुॾके पई, सिंध सुॾके पई, सिंध सुॾके पई, सिंध सुॾके पई। पई सिंध सुॾके पई, सिंध सुॾके पई, सिंध सुॾके पई, सिंध सुॾके पई। हुकूमत फनकारनि लाइ छा थी करे सघे? मामलो एतिरो त गंभीर ऐं पेचीदा आहे जो हिन सवालनि जा जवाब ॾियण बि ॾुखियो थियो वञे। महदूद वसीलनि
ऐं घणनि मुस्तहकनि जे करे हर माण्हूअ ताईं मदद पहुचाइण सरकार जे वस में नाहे। विच में कुछ अहिड़ा माण्हू बि अचो वञनि जेके मुस्तहकनि ताईं मदद पहुचण खां अॻु पंहिंजा पेट भरियो वञनि, पर उन जे बावजूद फनकारनि वटि शिकायतुनि जा अंबार लॻा पिया आहिनि। हू इन सॼे मामले खे आसमान जी आज़माइश सां गॾु ज़मीनी लापरवाही सां बि ॻंढनि था। हालिया बरसातूं ऐं जेका ॿोॾ आई सिंध में, कुदरती आफ़त त इनखे चई सघिजे थो, पर कुदरती आफ़त सां गॾोगॾु इनखे ज़मीनी आफ़त बि चई सघिजे थो, छो त काफ़ी सारा जेके ज़िला या शहर हुए त हथ सां बुड़ाया विया। इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। पोइ मथां जी आफ़त हुई या हितां जी हुई, इहो हिकिड़ो बहस अलॻि थी थो वञे। पर हिन बरसातुनि जे करे, इन ॿोड़ जे करे जिते पूरी सिंध मुतासिर थी आहे, उते फ़नून लतीफ़ा सां तालुक़ु रखंदड़ सिंध जा फ़नकार, अदाकार, शाइर, ही सभु तमामु सख़्तु मुतासिर आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त हिकिड़े फ़नकार जे पोयां 5 खां 7 फैमिलीज़ आहिनि जिन जी रोज़ी रोटी जुड़ियल आहे उन फ़नकार सां, उन आर्टिस्ट सां, जंहिंमें म्यूज़िशियन आहिनि, ड्राइवर आहे ऐं उन खां पोइ पैसा मिलण वारा जेके छोकिरा आहिनि। माना 5 खां 7 फैमिलीज़ इहे थियूं। मूवी वारा दोस्त आहिनि, उन खां पोइ को साउंड आहे। मतिलबु त तमामु घणा माण्हू आहिनि जिन जी सिर्फ़ु हिकिड़ी शादीअ सां रोज़ी रोटी जुड़ियल आहे। त हाणे प्रोग्राम सभु ख़तमु थी विया, छो त माण्हू हींअर परेशानी जो शिकार आहिनि, सभु रोडनि ते आहिनि। त अहिड़ियुनि हालतुनि में सिंध सरकार खे वाहुर करणु खपे इन्हनि फ़नकारनि जी, इन्हनि म्यूज़िशियन जी, जेका हुननि जी ज़िम्मेवारी बि थिए थी। पर बदकिस्मती आहे जो असांजे सक़ाफ़त खाते जे वज़ीर साहब जेको हिकिड़ो पंहिंजो ताज़ो हिकिड़ो वीडियो बयान जारी कयो त ही जेके तकलीफ़ में माण्हू आहिनि उन्हनि जे फटनि ते मरहम रखिबो आहे, पर मरहम रखण बजाए साईं उन्हनि ते थोरो लूणु बुरके छॾियो। साईं वरी हिन मुसीबत जे वक़्त में हिकिड़ी साइमी रखियो वेठो आहे जंहिंमें साईं मुहबत जो पैमानो पियो थो मापे। ऐं फ़नकारनि खे इहो थो चए त बाबा तव्हां त सिंध सां इश्क जा दावा था कयो, पोइ तव्हांखे पैसा छो ॾियूं।